अहम ख़बर मां जैकमाबाद खां। जैकमाबाद में खोसा ऐं जाकिराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। जैकमाबाद में खोसा ऐं जाकिराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो आहे, जहिड़े जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। जैकमाबाद में खोसा ऐं जाकिराणी बिरादरी जे धुरनि में जहिड़े सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जैकमाबाद खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर हुज़ूर बख्श मुगेरी लाइन ते मौजूद आहे। जी हुज़ूर बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकमाबाद लॻभॻि सदर थाणे जे हद खोसा ऐं जाकिराणी जे बिरादरी जे 2 धुरनि में मामूली ॻाल्हि खां जहिड़ो थी वियो। लठियूं लॻण सबबि 5 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। सदर थाणो पुलिस मूजिबि सूफ़ी पालवान फ़कीर वारे इलाइक़े में जहिड़े जो इतला मिलियो त ज़ख़्मियुनि खे लेट ॾेई सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि में बालाच जाकिराणी, वलीदाद जाकिराणी, दोदो जाकिराणी ऐं दिलमुराद ऐं मिठल खोसो शामिल आहिनि। पुलिस ॿिन्ही धुरनि जा 3 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ठीकु आहे हुज़ूर बख्श, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।